दराजा वाक़े के अज 5 साल नूर हसन ऐं हुन सां गॾु जेके 10 असांजा मुजाहिद शहीद थिया कि हुननि जा चङा मुड़ुस हुआ, हुननि जा नाला कढराया, असां कोर्टनि मां उहे नाला वापसि विझराया। अहिड़ो बेदर्दी सां जेके शहीद हुआ हुननि जी लाशनि जी बेहुरमती थी आहे, उहा ॻाल्हि क़यामत ताईं मूंखां न विसरंदी। शहीद त थिया, पर हुन शहीदनि सां गॾु हुतां दराजा मां गाज़ी ॿाहिरि निकितुसि ऐं मूंखे गाज़ी रखण में नूर हसन फ़कीर पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो। अगरि हो साम्हूं न अचे हा त मां मतां उतां न निकिरी सघां। उन्हनि खे कॾहिं माफ़ कंदा, उन्हनि खे कॾहिं माफ़ कंदा, उन्हनि खे त मां कीअं थींदो आहियां माफ़ करण वारो। इन करे ई पागारा सॾिबा आहिनि, पगदार सॾिबा आहिनि। केॾी वॾी ख़ुशनसीबी जी ॻाल्हि आहे। ही आशिक़ अखियूं, ही परवाना, ही मोहब्बत कंदड़, ही ला इलाहा अखियूं ऐं दिलियूं आजियां थियूं कनि रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे उन घराणे जे चश्म चराग खे। बख़ुदा मूं फ़कीर अदना मुरीद जा चप ऐं ज़बान मिठा थी विया आहिनि, ही मिठा नाला वठंदे। पागारा पीर बे दर मवंज मंगणा दाइम दस्तगीर जंहिं ॾुखिया डोली चाढ़िया। नारे विलायत साईं हज़रत सैयद मोहम्मद इस्माइल शाह राशिदी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिन स्टेज ते वेठल जेके बि असांजा MP पंहिंजा उहिदेदार जेके बि नाला मां खणां थो, मां हिकिड़ो नालो खणां थो, जेको असांजो मेज़बान फ़कीर वरियाम ऐं सॼी टीम ऐं जेके बि पंडाल में परे परे ताईं जमाए सघो आहे, सभिनी खे अस्सलाम वालेकुम, भेज पगारा। जीअं त अॼु असां सभु हिते गॾु थिया आहियूं, दराजा वाक़े खे अॼु 5 साल नूर हसन ऐं हुन सां गॾु जेके 10 असांजा मुजाहिद शहीद थिया, हुननि जो अॼु ॾींहुं ताईं बाबा महिरबानी करे ॿुधो, मूंखे नारनि ॿुधण जो मूड न आहे, मां तव्हां सां थोरो हमकलाम थियणु चाहियां थो। 5 सालनि खां पोइ बि छा असांखे इंसाफ़ मिलियो? छा असल जेके कातिल हुया या इन साज़िश में मुलविस हुया, असांखे हुनमें काई बि माना कारकर्दगी नज़र आई? सॼी सिंध पुलिस जी हर इदारो जेको मिसाल तौर सिंध पुलिस मुख़्तसिर बाक़ायदा कमदारनि वारो रवैयो रखियो। JIT मां बि जेके हुननि जा चङा मुड़ुस हुआ हुननि जा नाला कढराया, असां कोर्टनि मां उहे नाला वापसि विझराया। शहादत हज़रत हुसैन जी भी सच ख़ातिर थी हुई ऐं हे दराजा वाक़े में भी जेकी शहादत आहे उहा बेगुनाह हुई ऐं अहिड़ो बेदर्दी सां जेके शहीद हुआ हुननि जी लाशनि जी बेहुरमती थी आहे, उहा ॻाल्हि क़यामत ताईं मूंखां न विसरंदी। शहीद त थिया, पर हुन शहीदनि सां गॾु हुतां दराजा मां गाज़ी ॿाहिरि निकितुसि ऐं मूंखे गाज़ी रखण में नूर हसन फ़कीर पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो। अगरि हो साम्हूं न अचे हा त मां मतां उतां न निकिरी सघां। मुंहिंजो
दराजा वाक़े वारे जेके भी शहीद आहिनि असांजा भाइर हुननि खे सुर्ख सलाम पेश थो कयां। हाणे मुखालिफ़ धुर जेकी आहे, जीअं ख़बर पई कि इहो प्रोग्राम दराजा वारो हिन दफ़े सांगड़ में थिए थो, नियापा कराया मूंखे कि भला असां मेण नियाणियूं क़ुर शरीफ़ खणी करे प्रोग्राम ते अचूं। मां जवाब ॾिनोमांव कि बाबा जिन्हनि जा लवाइकीन शहीद थिया अॻ में हुननि खे वञी परचायो जंहिं बि तरीक़े सां। हुननि कोशिश भी कई हिते अची करे, राब्ता कया, हितां जा कुझु उन्हनि जा चङा माण्हू हथ पे रहिया, पर हितां सभिनी जवाब ॾिनो कि हे हुर पीर पागारे जा आहिनि, पीर पागारे खां माफ़ी वठो, अगरि हू माफ़ कंदो असां माफ़ कंदासीं। पोता पीर पागारे मोकिलियो उन्हनि खे साईं यूनुस साईं ॾे, यूनुस साईं ॾे पहुता, यूनुस साईं मोकिलियो मूं ॾे। मां चयो मां वञा थो सांगड़, मां हुतां जा आवाम खां पुछां छा तव्हां हिननि शहीदनि जी, तव्हां हिते ई नमाज़ जनाज़ा बि पढ़ी हुई, तव्हां कॾहिं माफ़ कंदा उन्हनि खे? कॾहिं माफ़ कंदा उन्हनि खे? कॾहिं माफ़ कंदा उन्हनि खे? तो मां कीअं थींदो आहियां माफ़ करण वारो? तो मां कॾहिं माफ़ कोन थो करे सघां। कानूनी हिसाब सां असां हिसाब वठंदासीं। उज़र ऐं पलांत कॾहिं पुराणो न थींदो आहे। अॼु उन्हनि जो वक़्तु आहे, सुभाणे असांजो वक़्तु आहे। असां लोफर न आहियूं, पीर पगारे जमायत जेकी आहे लोफर न आहे, बुर्दबार आहे, हिम्मत भरिया आहिनि, मुड़ुस माण्हू आहिनि। ऐं अॼु मां हिकिड़ो ऐलान कयां थो, जीअं तव्हां हुरायो मां बि पीर पगारे जो हुर आहियां, बेज पगार आहे। तव्हांजो असांजो रिश्तो क़यामत ताईं रहंदो। पीर साईं जीअं फरमाया कि तव्हां नियाणियुनि खे पढ़ायो, नौजवाननि खे बि पढ़ायो। ॿी ॻाल्हि मां अॼु कंदुसि, महिरबानी करे कोरोना वायरस आहे बाबा, महिरबानी करे मास्क पायो, हथ वथ साफ़ कयो, बचायो पंहिंजे पाण खे, पंहिंजे पोड़नि खे, पोड़ियनि खे, नियाणियुनि खे, सभिनी खे बचायो। थोरो मास्क वास्क पायो, थोरो एहतियात कयो। वक़्तु आयो पियो आहे, सूरज गुरू थी वियो, हाणे ॾिसजो इंशाअल्लाह अचण वारो आहे तव्हांजो वक़्तु। जेको बर्दाश्त जो वक़्तु हुयो बर्दाश्त थी वई, इंशाअल्लाह जल्दी वक़्तु अचण वारो आहे। ऐं जेके मुखालिफ़ आहिनि, जेके फ़ौज खे ऐं इदारनि खे, चीफ ऑफ आर्मी स्टाफ जे ख़िलाफ़ ISI जो जेको DGISI आहे हुनजे ख़िलाफ़ ॻाल्हाइनि था, हुननि सां असांजी बि जंग आहे। असां फ़ौज सां हुयासीं, फ़ौज सां आहियूं, फ़ौज सां रहंदासीं। जॾहिं बि मुल्क ते ॾुखियो वक़्तु आयो आहे त पीर पागारो ऐं हुनजी जमायत सीनियूं ठोके बीह रही आहे। हाणे बि अहिड़ो वक़्तु आयो, मां तव्हां सां गॾु बीहंदुसि। त हे वरसी जो सिलसिलो, शहीद ॾिसो हज़रत हुसैन कुर्बानी ॾिनी, छा हुनमें यज़ीद फतह त उन टाइम ते आरज़ी मिली वई, पर खटियो केरु? हुसैन। असां हुसैनी लॾो आहियूं। ऐं नूर हसन ऐं असांजी जेकी जमायत जा हुर शहीद थिया, हिननि जा जेके रतन ज़ाया न वेंदा। इंशाअल्लाह अहिड़ो सूरज गुरू थींदो कि तव्हां सभु सुरगुरू थी वेंदा। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। हे सिलसिलो जारी रहंदो जेसिताईं मां जहिड़ो आहियां। नूर हसन ऐं दराजा शहीद जेके थिया, हे प्रोग्राम कंदा रहंदासीं, हुननि खे कॾहिं न विसारींदासीं। बेज पगार। हमारे सरोड़ी मुनज़्ज़म नमूने सां और सभिनी जे लाइ पंडाल जे साॼे तरफ़ लंगर जो इंतज़ाम थियल आहे। तव्हां महिरबानी